ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जे 20 अध्याय में ॾिठो हो त राजा बली पंहिंजे गुरुअ जी हिक बि न ॿुधी ऐं उन ब्रह्मचारीअ खे चयईं त हे महाराज, हे दीनानाथ, कृपा करे तव्हां दान वठण जे लाइ तयारु थियो। तॾहिं वामन भगवान पंहिंजो महाविराट स्वरूप धारण कनि था, जंहिंमें टिनी लोकनि जूं सभई सौगातूं यानी के ज़मीन आसमान जंगल जबल ज़मीन नदियूं ऐं सभई जीव यानी के पखी पशु इंसान राक्षस वग़ैरह सभु उन टिनी लोकनि जा जीव वग़ैरह जेके बि शयूं हुयूं उहे सभु उन विराट स्वरूप में ॾेखारे ॾियण लॻियूं। तंहिं बाद जंहिं वक़्तु राजा बली संकल्प करण लाइ हिकिड़े बर्तन मां पाणी थे वरितो, तंहिं बर्तन जे सुराख में उन जो गुरु शुक्राचार्य अची वेही रहियो, जंहिं सबब करे पाणी ॿाहिरि न आयो। पोइ भगवान वामन उन खे डंभ सां खोटियो त शुक्राचार्य जी हिकिड़ी अखि निकिरी वई। सभई चओ जय वामन भगवान। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जो 20 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे भगवान वामन जो पंहिंजे विराट रूप सां 14 लोक मापे वठण। सभई चओ जय श्री कृष्णा। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, वामन भगवान पंहिंजो विराट रूप तमामु डिघो ऐं कशादो ठाहे हिकिड़े पेर में 7 लोक मथियां ऐं ॿिए पेर सां 7 लोक हेठियां मापिया, ऐं जॾहिं साॼो पेर भगवान जो मथे 7 लोकनि जे मापण वक़्तु ब्रह्मपुरीअ में पहुतो, तॾहिं ब्रह्मा जी ऐं ॿियनि देवताउनि उहो पेर ॾिसी उथी बीठा ऐं बरजा नदीअ जे पाणीअ सां धोई चरण अमृत वरितो ऐं उहो जल पंहिंजी अखियुनि ऐं मस्तक ते लॻाए बाक़ी बचियल जल हिकिड़े करमंडल में रखी छॾियो, जंहिं मां गंगा जी प्रगट थी आहे। जेके रखेश्वर उते वेठा हुआ तिन उहो चरण अमृत पंहिंजी अखियुनि सां लॻाए ॾाढी स्तुति कई। सभिनी देवताउनि पंहिंजो मनोर्थ पाए ॾाढी ख़ुशी ज़ाहिर कई ऐं घणनि ई क़िस्मनि जा नाद नगेरा वॼाए जय जयकार कयाऊं ऐं उन चरण अमृत जी विधीअ सां पूजा करे आनंद मनायाऊं। बपरचती ऐं ॿियनि दैतनि वामन भगवान जो विराट रूप ॾिसी डिॼी राजा बली खे चयो त हिन ब्रह्मचारी नटवर रूप वारे कहिड़ो न छल कयो, तव्हां हुकुम करियो त मां हिन खे क़ैद करियां। राजा बली जवाबु ॾिनो त हे परमेश्वर त्रिलोकीनाथ, जेके कंदो सो सभु चङो आहे, उन सां विरोध करणु न घुरिजे। राजा बलीअ खां इहो जवाबु ॿुधी पंहिंजे अज्ञान सां सभिनी दैतनि पाण में चयो त ॾिसो, असांजे धर्मात्मा राजा वेठे यज्ञ कयो, तंहिंजो हिन ब्राह्मण अची छल सां सभु राज खसे वरितो। हाणे असां ऐं असांजो राजा किथे रहंदासूं? राजा बली सॼे जनम ताईं असांखे पालियो आहे, हाणे जेकर हिन कपटी ब्राह्मण खे मारे पृथ्वी खसे वठूं त राजा बलीअ जे दाणी पाणी खां आज़ाद थी वञूं। राजा त दान ॾेई चुको आहे, सो विरण वास्ते हुकुम कोन ॾींदो। जॾहिं सभिनी दैतनि इहा सलाह पकी कई ऐं पंहिंजनि पंहिंजनि हथियारनि सां वामन भगवान जे चौधारी वेरजी विया, तॾहिं श्री नारायण जी आज्ञा सां सुदर्शन चक्र पारखननि दैतनि खे मारे भॼाए छॾियो।
जॾहिं सभई दैत राजा बलीअ वटि आया तॾहिं राजा बली हरि भॻवान जी इच्छा अहिड़ी तरह सम्झी ऐं शुक्राचार्य गुरुअ जो श्राप वीचारे दैतनि खे चयो त तव्हां विरो न, दुख ऐं सुख नसीब सां मिले थो। जॾहिं असांजा चङा ॾींहं ईंदा तॾहिं वरी राज वठंदासीं। हिन वक़्तु देवताउनि जो बाग जाॻियो आहे, तंहिं करे तव्हांजो विरण अजायो आहे। इहे वचन ॿुधी जॾहिं दैत विरण छॾे भॼी विया तॾहिं वामन भॻवान चयो त हे राजा, तो मूंखे 3 पेर पृथ्वी दान ॾिनी आहे, लेकिन मापण में तुंहिंजो सॼो राज मुंहिंजे 2 पेरनि खां ज़्यादा न थी सघियो आहे। तंहिं करे हाणे बाक़ी 3 पेर पृथ्वी दान ॾे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8हें स्कंद जो 21 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 22 राजा बलीअ खे सुतल लोक जो राज ॾियणु। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, जॾहिं वामन भॻवान 3 पेर पृथ्वी दान घुरी ऐं राजा बली जो वामन भॻवान जे साम्हूं कंध हेठि करे बीठो हो, तंहिं डप खां कुझु न कुछियो। तॾहिं वामन भॻवान शोखीअ सां चयो त हे राजा बली, जे तूं 3 पेर पृथ्वी दान नथो ॾेई सघीं त साफ़ साफ़ चई ॾे त मां न ॾींदसि। इहा ॻाल्हि ॿुधी राजा बली हथ जोड़े वेनती कई त हे त्रिलोकीनाथ, मां अधर्मी न आहियां जो पंहिंजे वचन तां फिरी वञा। तॾहिं वामन जी चयो त तो पहिरियां ई इहा ॻाल्हि हेठि सां चई आहे त जेके मूं खां घुरंदे सो ॾींदोसां। कंगालनि वांगुरु रुगो 3 पेर पृथ्वी छो थो घुरी? सो हींअर त फ़क़ति 3 पेर पृथ्वी बि ॾेई नथो सघीं त वधीक दान किथां ॾीं हा। राजा बली वामन भॻवान जे तेज ऐं डप खां ईअं चई नथे सघियो त दान घुरण वक़्तु तव्हांजो स्वरूप नंढड़ो हो ऐं हींअर दान वठण वक़्तु तव्हां पंहिंजो पेर एतिरो वधाए छॾियो आहे त पोइ मां कीअं थो ॾेई सघां। जॾहिं थोरी देरि ताईं राजा बली को जवाब न ॾिनो तॾहिं भॻवान कावड़जी गुरुड़ खे चयो त राजा बलीअ खे ॿधी छॾ त जीअं 3 पेर पृथ्वी दान ॾिए। जॾहिं गुरुड़ राजा बलीअ खे ॿधी पृथ्वीअ ते रखियो तॾहिं जेके आदमी उते हुआ से अजब में पइजी चवण लॻा त ॾिसो त राजा बली सॼो धन राज पंहिंजो वामन जीअ खे ॾिनो तॾहिं बि उन खेसि ॿधो आहे। इहा ॻाल्हि चङी न कई अथसि। इहो ॿुधी नारद जी ऐं संत कुमार चयो त वामन भॻवान दया जी नज़र सां राजा बलीअ जी परीक्षा थो वठे त ही पंहिंजे धर्म ते पको आहे या न। जॾहिं वरी वामन जी बाक़ी 3 पेर पृथ्वी घुरी चयो त हे राजा बली, तो इंद्रलोक में मथे रहण वास्ते चाहना रखी थे, सो पंहिंजे गुरु शुक्राचार्य जे श्राप सबबि हेठि नरक में वञणो पवंदई। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8हें स्कंद जे 22 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।